ग्लोबल हर साल पासपोर्ट जी रैंकिंग लिस्ट कढंदी आहे। हिन साल उन रैंकिंग जे मुताबिक़ पाकिस्तान जो पासपोर्ट बुरनि पासपोर्टनि में वर्स्ट पासपोर्टनि में चौथे नंबर ते थो अचे। पहिरें ॿिए ऐं टे ते अफ़गानिस्तान, सीरिया ऐं इराक़ आहे। इन्हनि मुल्कनि जो त सम्झ में अचे थो छो जो इन मुल्कनि में का हुकूमत ई न आहे, सिविल वॉर पई हले, सदाईं जंगुनि में रहिया आहिनि। पर पाकिस्तान बि इन मुल्कनि सां गॾो गॾु आहे। पाकिस्तान खां बहितर मुल्क कहिड़ा आहिनि जंहिंजी पासपोर्ट रैंकिंग बहितर आहे? म्यांमार, फ़लस्तीन, नॉर्थ कोरिया, लाओस, इहे मुल्क पाकिस्तान खां घणा बहितर आहिनि। इथियोपिया, इंडिया त घणो बहितर आहे। सगन हाणे सुवाल आहे पासपोर्ट रैंकिंग छा ते डिपेंड थी करे? उहा उन ते डिपेंड थी करे कि तव्हां बग़ैर वीज़ा जे घणनि मुल्कनि में वञी सघो था। हाणे पाकिस्तान बग़ैर वीज़ा जे 30 मुल्कनि में वञी सघे थो। उहे 30 मुल्कनि में नेपाल, मालदीव्स ऐं अफ्रीका जा नंढा नंढा मुल्क आहिनि। हाणे जेतिरी रैंकिंग बहितर थींदी वेंदी तव्हां ओतिरनि मुल्कनि में बग़ैर वीज़ा जे वञी सघो था। पहिरां क़तर बि वीज़ा ऑन अराइवल ॾींदो हो, हाणे क़तर बि इहा शइ ख़तमु करे छॾी आहे। सगन हाणे जॾहिं रैंकिंग घटि थी आहे पाकिस्तानी पासपोर्ट जी, त तव्हांखे कहिड़ियूं कहिड़ियूं मुश्किलात पेश अची सघनि। पहिरियों मसइलो तव्हांजो वीज़ा रिजेक्शन वधंदो, सेकेंड तव्हांजो वीज़ा जो प्रोसेसिंग टाइम वधंदो, थर्ड तव्हांजी फीस वधी सघे थी। उनखां पोइ चौथों तव्हांजो कैरियर ग्रोथ आहे, कां तव्हांखे जॉब मिले थी उहा तव्हांजी अपॉर्चुनिटी मिस थी सघे थी। पंजों तव्हांजी किथे एडमिशन थी आहे उहो तव्हांजो वीज़ा रिजेक्ट थी सघे थो। ऐं छहों एम्बेसीज़ बंदि थींदियूं। एम्बेसी बंदि थी करे उहो पंहिंजो ऑफिस ॿाहिरि मुल्कनि में शिफ्ट कंदियूं। जीअं स्वीडन ऐं फिनलैंड आहे, उन्हनि पंहिंजी एम्बेसी पाकिस्तान लाइ इथियोपिया में रखी आहे। हाणे असांखे इथियोपिया वञिणो पवंदो उनजो स्वीडन ऐं फिनलैंड जो वीज़ा लॻाइण लाइ। माना सिधी ॻाल्हि कजे त तव्हांखे जिदोजहद, तव्हांखे स्ट्रगल घणी करणी पवंदी। बसि संगत इहे हालात पाकिस्तान जे पासपोर्ट जा। तव्हांजो इन में छा ख़्यालु आहे कमेंट्स में लाज़मी ॿुधाइजो।